आदेसी अनवर चवे बर में बैठक तन जी था दुहा दुखाई काडे न काहीन एक जाए हेकांदा थिया। महफ़िल जी बाक़ायदे शुरुआत थी चुकी है। असांजा सूफ़ी फ़कीर भी अची स्टेज ते पहुची विया आहिनि। ऐं ॿियो हिकिड़ो नंढो ई गुज़ारिश त फ़कीर नियाज़ हुसैन जो यूट्यूब चैनल आहे, इनखे बि सब्सक्राइब कजो ऐं लाइक बि कजो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी थींदी। नियाज़ हुसैन चाचड़ जे नाले सां यूट्यूब आहे। यूट्यूब जो नालो आहे फ़कीर नियाज़ हुसैन चाचड़। काफ़ी लाइक भी कयो, सब्सक्राइब भी कयो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी थींदी। साईं असांखे मेले जे बारे में ॿुधाइजो। घणा साल थी विया आहिनि साईं जे मेले खे? विसाल खे घणो टाइम थी वियो आहे ऐं हाणे जेको मेलो आहे काऊं आहे मेलो? हीउ मेलो चोटियों आहे जी, चोटियों उर्स मुबारक जी जी हाँ। 88 में 35 साल थी विया। उर्स मुबारक साल खां थींदो आहे चोटियों उर्स मुबारक जी जी। जैसे आयो उहे बाबू की बरसा रखिल सरानी ते हो दिलना तरसा वजी पोता पिन खे उहे राबर रसिया वादत मंड वसिया हुजूर मालिक मुल्क जा जी। अमाला फ़कीर ने ईमान सलामत हर कोई मंगदा हर इश्क सलामत मंगला मंगल दीन हर मान इश्क रूद हैरत दे रित वकी कुर्बान वना सजल इश्क वाला तो तुण होर शराबी ओ जगी कयो आहे
जीअं त तव्हांजे साम्हूं मखलूक फ़क़ीर ऐं पंहिंजे सुंग सां आहे, उन खां बाद मेवाल फ़क़ीर, उन खां बाद असांजा अहिड़ा आहिनि दिल हुसैन पंहिंजे साथियुनि समेत, उन खां बाद असांजा झूना फनकार वेठा आहिनि माणिक फ़क़ीर ऐं छुटल फ़क़ीर जतोई, उहे बि ईंदा अची तव्हांखे राग ॿुधाईंदा। वाह साईं वाह।